पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधी मीडिया के इदारनि खे ईद खां अॻु रहतू ॾियण जी ख़ातिरी कराए छॾी। पीपी चेयरमैन की ख़ातिरी खां पोइ सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन एक हफ़्ते लाइ एहतजाज मुलतवी करे छॾियो। सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन के वफ़द पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाकात कई है। बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह के ईद खां अॻु सिंधी मीडिया के इदारनि जूं रहतू ॾियारण जी हिदायत करे छॾी। वफ़द में शामिल सहाफ़ी अगवाणनि कमर मेमण, फयाज़ नाइज, शकील सुमरो और आजिज़ जमाली बिलावल भुट्टो ज़रदारी के बुधायो त इश्तिहारी कंपनी के मालिक इनाम अकबर सिंधी इदारनि के इश्तिहारनि जा पैसा रोके छॾिया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर खां पुछाणो कयो त सिंधी मीडिया के इदारनि के पैसा कॾहिं जारी थींदा, मूंखे टाइम ॾिनो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं नासिर शाह के हिदायत कई त ईद खां अॻु सिंधी मीडिया के इदारनि के पैसा जारी कया वञनि। सिंध हुकूमत की ख़ातिरी खां पोइ सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन एहतजाज एक हफ़्ते लाइ मुलतवी करे छॾियो।